अपडेट कयूं पिया मलीर मां जापान जी हुकूमत जे सहकार सां गडाब जे राधो जोखियो ॻोठ में एलिमेंट्री स्कूल जो इफ़्तिताह कयो वियो। तक़रीब में सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार शाह, जापान जे सफ़ीर अकमतोसो सोसी, सेक्रेटरी तालीम ज़ाहिद अब्बासी, एमपी यूसुफ मुर्तज़ा बलोच ऐं एमपी राजा रज़ाक बलोच शिरकत कई। उन मौक़े ते सिंध जे वज़ीर तालीम सरदार शाह ख़िताब कंदे चयो त जापान जे ताउन सां सिंध में हेल ताईं 82 स्कूल तामीर कया विया आहिनि, जॾहिं त तालीम खाते खे आबादी में वाध ऐं माली वसीलनि जी खोट सबबि वॾा चैलेंजिस दरपेश आहिनि। हुन चयो त सिर्फ़ उस्तादनि जूं भर्तियूं काफ़ी न आहिनि, पर स्कूलनि जूं इमारतूं ऐं बुनियादी सहूलियतूं पिणु ज़रूरी आहिनि। हुन ॿुधायो त तालीम खाते में इंतिज़ामी सुधारा आंदा पिया वञनि। उस्तादनि जी बदिलियुनि लाइ ज़िलई सतह ते डीओज़ ऐं क्लस्टर बोर्ड क़ाइमु कया वेंदा। सरदार शाह मूजिबि जॾहिं हिन वज़ारत संभाली त सूबे में 11,000 स्कूल बंदि हुआ, जिन खे फ़ाल बणाइण लाइ क़दम खयां पिया वञनि। तक़रीब में शिरकत कंदड़नि जापान जी हुकूमत जे तालीमी शोबे में ताउन खे साराहींदे चयो त अहिड़ा मनसूबा बहिराड़ी वारनि इलाइक़नि में तालीम जे फ़रोग़ लाइ इंतिहाई अहम आहिनि।